विपदा की घड़ी में अगर सबसे ज्यादा किसी ने सेवाएं करी होगी तो एक डॉक्टर्स जिन्होंने 24 घंटे दिन रात एक करके सेवाओं में अग्रसर रहे और सबके लिए कार्यों के लिए अच्छे और सुनहरे कार्य किए। अच्छा, ऐसा ही एक हमारे शहर के बीच में बहुत ही प्यारे हमारे हैं, तो बाल अवस्था में हमारे अपने ही छोटी अवस्था के हैं, लेकिन सचमुच यंग जनरेशन होने के बावजूद उन्होंने इतनी अच्छी सेवाएं को कार्य किए, जिनके लिए हम उन्हें माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था की ओर से ये सम्मान पुरस्कार देने के लिए आगे आए हैं, ताकि औरों को भी प्रेरणा मिले। मेरी स्वयं की बेटी भी भले डॉक्टर है, बावजूद उसके मैंने एक नहीं, दो नहीं, 10 नहीं, 50 मिसालें देखी होंगी। शहर के मुख पे मेरे बाबूजी, हमारे पिताश्री के साथ साथ हमारे बाबूजी पप्पू गुप्ता जी के पिताश्री का भी उन दिनों में इलाज मैंने बताया था आपको सेंचुरी में। मुझे पूरी उन्होंने बताया कि ललित चांदवानी जी थे। मैंने कहा भाई हमारे बांजे हैं, क्योंकि मैं कभी उनसे पर्सनली मिला नहीं हूं, लेकिन हमारे पर्सनली उनके साथ इतने पारिवारिक रिश्ते हैं, दयाल आशा जी और हमारे सबके साथ। बाद में उनसे मैंने निवेदन करने के लिए कि आप प्रोग्राम में कुछ समय निकाल कर आए, तो उन्होंने कहा साईं मैं 1 से 10 बार आऊँगा। तकलीफ ये है कि कोई पेशेंट बैठे रहते हैं तो मेरा समय सिर्फ व्यर्थ न करें, लेकिन मैं जरूर आऊँगा। तो मैं सबसे पहले चाहूँगा हमारे झूलेलाल साईं जी को, हमारे साईं गुरु जी को, हमारे ठाकुरदास चांदवानी साहब ऐसी सुनहरी मूर्त को, कि हमारे प्यारे ललित चांदवानी जी के स्वागत के लिए आगे आए। साईं तो आगे आ ले जो साईं तो संत बैठा हूँ ठाकुरदास साईं थोड़ा सुरी चो खाली भाई, जोरदार तालियों सम्मान के लिए भाई। ओए स्वागत वाला यार, स्वागत डॉक्टर महिमा रोएड़ा, महिमा रोएड़ा, टोनी भाई, रमेश आहूजा साहब, साईं सुहिणी सूरत के सभिनी खे सॾु करे असां चाहींदासीं अहिड़ी सुठी शख़्सियत के। भाई स्लो क्यों हो गए स्वागत कक्ष में? भाई डॉक्टर, जब भी मैंने कहा मैं हम लोग ललित चांदवानी डॉक्टर को, तो उन्होंने एक ही कहा था पापा मुझे और किसी समय भले न बुलाएं, लेकिन एक डॉक्टर को सम्मान देने के लिए मुझे बुलाना, क्योंकि कोरोना काल में राजस्थान से लेकर पूरे महाराष्ट्र में इसने जो थाना में सेवा करी है, इसको जानती है कि 20-20 घंटे वो बेचारी 3 बजे रात को एम्बुलेंस में यहाँ पे आती थी। वो बोल रही मैं कहूंगी ये किसी डॉक्टर का सम्मान, मुझे भी खुशी होगी। डॉक्टर महिमा रोएड़ा, धन्यवाद साईं। झूलेलाल साईं ललित भाई सदैव तव्हांजे परिवार में खुशहाली रखे, ईअं ई अगड़ा कार्य कंदा रहो ऐं तव्हांखे ॾिसी करे ॿिया बि इहे सुहिणा कार्य करनि। बस सुहिणा शब्द मां पहिरों त हिते दीपक रोहरा भाई साहब ऐं माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था मूंखे हिते घुरायो, एॾो सन्मान कयो, उनजो मां आभारी आहियां। मां उनजो आभारी आहियां। मां शायदि हिन एॾो लाइक़ु न हुयुमि, पर मुंहिंजो मां हिन लाइ हिननि खे धन्यवाद चढ़ाइणु चाहींदुमि। ऐं हीअ संस्था जाम सुठी आहे, ग़रीबनि जी बि सेवा कंदी आहे। मां ॾिठो आहे सिंधी ॿोलीअ खे बि अॻियां वधाईंदी आहे। इहा कार्य करता रहनि बसि। मां इहो ई चई करे पंहिंजा सिंधी ॿोलीअ खे वधाइणु हर सिंधीअ जो दायित्व आहे। असांजो प्यारो ठाकरदास भाऊ जिन सिंधियत जे लाइ
असांजो हिकिड़ो प्यारो अॻ में कारपोरेटर हुयो, हाणे थोरो दूरांदेशी थी वियो आहे, पर हुनजी घरवारी अॼु बि सिंधियत खे वधाईंदी आहे। मिस्टर नरेश मटई कल्याण में रहंदो अथव, जिते मिलेव मूंसां मुलाक़ात ज़रूरु कराइजोसि। सिंधियत जे वधाइण जे लाइ हर सिंधीअ खे कार्य करणु खपे। असांजा झूलेलाल साईं जिन पाण चवंदा अथव, छो जो कुतो बि पंहिंजे कूम सां सुहंदो अथव। तव्हां 10 दफ़ा न 1000 दफ़ा सभिनीनि सां गॾु वियो। हे जेके मराठा, सिंधी, गुजराती असां सभिनीनि करे आया त इहे असांजा भाउर आहिनि, इन में कोई शक कान्हे। असां मुंहिंजी कर्म भूमि, मुंहिंजी जन्म भूमि महाराष्ट्र आहे, पर मूंखे ओतिरो ई गर्व बि आहे त मां सिंधी आहियां। पोइ छो न पंहिंजे भाषा खे वाधारो ॾियारायां, ऐं थियण बि खपे। भा जे अॼु न जाॻियो त कॾहिं जाॻंदो। अॼु जे करे न कयो सिंधियत जे लाइ, हेड़ियूं सुहिणियूं मूर्तियूं अथव समाज खे हित करण जे लाइ। असांखे त करणु खपे। हे संत महात्माओं पंहिंजो जीवन छो था समर्पित कनि तव्हां संगत जे लाइ। स्वामी विवेकानंद सभिनीनि खे पसंदि आहे। छा चवंदुमि, राष्ट्र जी लेवल ते जेकॾहिं ॾिसंदो, स्वामी विवेकानंद सभिनीनि खे पसंदि आहे, पर पंहिंजे पुट खे कोई स्वामी विवेकानंद बणाइण नथो चाहे। सिंधियत जे कम में जेको हथ तो अॻियां करे न, उनखे साथ ॾियो। सिंधियत जे कार्यनि जे लाइ जेकॾहिं कोई विख थो वधाए न, उन सां गॾु बीहो। सिंधियत जे कमनि जे लाइ हे सुहिणियूं मूर्तियूं, अरे किथे मिलंदव अहिड़ा प्यारा। भगत मोहन कारो, राज माखीजा, विजय लालवाणी, हेड़ियूं सुहिणियूं सुहिणियूं मूर्तियूं, हेड़ा ॻाइण वारा, सिंधियत खे जीअरो रखण वारा, नई पीढ़ीअ खे जगाइण वारा। इन्हनि मूर्तियुनि खे जेकॾहिं नथा ॾियो थे, अरे असां पुछूं बि नथा। पंहिंजे धंधनि मां, पंहिंजे कारोबारनि मां साईं समक्ष बणायो अथई, त उहो पेर वधाइण जे लाइ ठाकुरदास जहिड़ो कलेजो ऐं जिगर बि हुअणु खपे। पर जेकॾहिं असांखे जिगर न हूंदो ऐं लख करोड़ कमाए वेठासीं, कलाक अॻ में जंहिंखे हिकिड़े सन्मान ॾिनो थे, एस्ट्रो दादाजी 3 ॾींहं अॻ में इंडिया मां मुंबईअ खां दुबई वियो आहे पंहिंजे ॿारनि सां मिलण। दुबईअ में घटि 50 अहिड़नि मां सिंधियुनि खे सुञाणा जेके अरबोपति आहिनि। इन खां वधीक पावरफुल सुठा आहिनि। नाला नथो खणणु चाहियां, सुठे सुठे मूंसां रिश्ता अथनि, पर उन हिकिड़े खे उन छा कयो आहे पंहिंजे सिंधियत जे लाइ, पंहिंजे समाज जे लाइ। अरे कंहिंखे बि भलो न ॾान, सिंधियुनि सां गॾु चइनि ॿियनि जो बि भलो त कयो। सोचो त सही, मूंखे केरु ईअं बि चवंदो आहे, यार इंस्ट्रूमेंट वारनि में त हिकिड़ो बि सिंधी कान्हे। चवंदो आहियां, ॾिस यारो सिंधी थी ॻाल्हाईंदो थी। सिंधी खाली को नाले सां और टैग सां नहीं होता है। सिंधी उससे होता है जब आप अपने अंदर आत्मा में किसी के लिए रखो। मेरा दिल खुश हो गया जब ही उसने बोला अनिल बदलापुर वाले, मैंने बोला सैल्यूट है यार हमारे राजू भाई। एड़ा सुठियूं मूर्तियूं मां त सिक सां वरी चवंदुमि, हिननि संतनि दरवेशनि जी आसीस खटूं, सिंधियत जे लाइ कार्य कयूं। 24 समितियूं माता रुक्मणी देवी संस्था में हलनि थियूं। लख धन्यवाद आहे भा पप्पू गुप्ता, जय कुमार नाथाणी, मुंहिंजो हनुमान, जेको ॾींहं राति अॼु बि मूंसां गॾु आहे, बीहे तो पियो। पर शायदि नरेश मटई जहिड़ो अञा मूंसां गॾु वधीक हुजे हा नी, पर अलाए छो हाणे लॻी वियो आहे सेवा कार्य में हुते, जबकि रिटायरमेंट बि थी वई अथसि। पर मजालय जो घरवारीअ जे मुख मां निकिरण बि, साईं घरवारीअ जे इन्हनि मां बि निकिरण को मुश्किल ॻाल्हि आहे, तंहिंजे करे निकिरनि नथा। पर सचपच ज़रूरत अथव तव्हांखे सिंधियत जे लाइ, असांजे ठाकुरदास जहिड़नि खे सिंधियत जे वाधारे जे लाइ। तीअं ई असांजे असांजे प्यारनि प्यारनि चांदवानी साहब जन जे लाइ, डॉक्टर साहब जन जे लाइ, जंहिं महिल तव्हां कमु था कयो न, त हिकिड़ो भइयो थी करे, पर हे सिंधी अथव। 18 से 19 साल इन्होंने मेरे साथ झूलेलाल साईं के चालिया साहब पे गणपति की मूर्ति रखी है। माता रुक्मणी देवी 59 वर्ष पुरानी, मेरी आयु 56 वर्ष, लेकिन ये उस संस्था का फाउंडर ट्रस्टी है। भइयो पर सिंधियुनि खां कंहिं में घटि कान्हे को। हर राति उथंदे विहंदे सॼी राति कल्ह बि जाॻियो अथव। इहा ई त सिंधियत आहे, इहो ई त कमु आहे। असां उन्हनि जे कार्यनि खे, हे सुहिणियुनि मूर्तियुनि खे, उन्हनि जे कार्यनि खे अॻियां वधायूं। हर माण्हू पंहिंजे पंहिंजे फील्ड में आहे, असां उन्हनि जे फील्ड में उन्हनि सां सहकारी बणियूं। न कयूं त सिर्फ़ु हिकु ॻाल्हि, सिंधी हर ॻाल्हि में अॻिड़ा, कंहिंजी ताक़त कान्हे उनजी जुतीअ में पेर पाए, पर छिकण जी अल्लाह मारे विधे। जे खाली छिकण जी न कयूं न, त कोई खटण लाइ असां खां तयारु कान्हे को। हे आयो लाल
झूलेलाल कई दर्शन कयो भाई रमेश लाल ये वञणो न थी 2 मिंट ये न 2 मिंट हाँ एॾे भाई की जोर सा झूलेलाल जी तारी था लायो ए आयो लाल सवई चो झूले भाई साहब